प्रोग्राम टाइम लाइन सां गॾु आऊं आहियां असद मुमताज़। नाज़रीन, पाकिस्तान में अगरि ॻाल्हि कजे त मुआशी हवाले सां तमामु सेक्टर्स जेके आहिनि उहे मनफ़ी में आहिनि, नेगेटिव सेंस में आहिनि, पर हिकिड़ो सेक्टर अहिड़ो आहे जेको मुसलसल मुनाफ़े बख़्श सेक्टर बणिजी वियो आहे, उहो आहे बैंकिंग सेक्टर। ऐं उनखे मद्देनज़र रखंदे अॼु S&P ग्लोबल इंटेलिजेंस जेका मार्केट आहे उन पाकिस्तान जे 4 बैंकुनि खे 2024 में बहितरीन कारकर्दगी ॾेखारींदे 10 बैंकुनि में शामिल कयो आहे। त बुनियादी तौर ते इन ते ॻाल्हाईंदासीं त आख़िर सबब कहिड़ा आहिनि त पाकिस्तान में बैंकिंग सेक्टर जेको आहे उहो मुसलसल तरक़ी पियो करे, मुसलसल मुनाफ़े बख़्श आहे। इन ते बि ॻाल्हाईंदासीं। इन ते बि ॻाल्हाईंदासीं त वफ़ाक़ी हुकूमत मुआशी बार घटाइण लाइ डाउन साइज़िंग कई आहे, बल्कि वफ़ाक़ी हुकूमत उनखे राइट साइज़िंग पई चवे। उहो ईअं आहे त 44 इदारा उहे आहिनि, ज़ैली इदारा उहे आहिनि जिन्हनि खे ज़म करण जे बजाए हाणे उहे ख़तमु थियण वारा आहिनि ऐं उन मां 1.5 लख जेके नौकरियूं आहिनि उहे पिणु ख़तमु थींदियूं। वफ़ाक़ी वज़ीर नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर औरंगज़ेब साहिब जो इहो चवणु आहे त इहो राइट साइज़िंग आहे, इन सां मुल्क में मुआशी बार घटि थींदो। छा वाक़ई इन सां मुआशी बार घटि थींदो या इन में बेरोज़गारी में इज़ाफ़ो थींदो? इन्हनि ॿिनि अहम मामलनि ते ॻाल्हाईंदासीं। इन असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे मुल्क जो मुमताज़ मुआशी माहिर जनाब इंजीनियर अब्दुल जब्बार मेमन साहब, ऐं असांखे जॉइन कंदो स्टॉक एक्सचेंज जो डायरेक्टर जनाब अहमद चनाया साहब। साईं इंजीनियर अब्दुल जब्बार मेमन साहब, अव्हां खां प्रोग्राम जो आगाज़ पिया कयूं। सभ खां पहिरियों सर इहो ॿुधाइजो त आख़िर कहिड़ा सबब आहिनि त पाकिस्तान में बैंकिंग सेक्टर जेको आहे उहो मुसलसल जेको आहे उहो मुनाफ़े में आहे। असां ॾिठोसीं त कोविड दौरान जिते सभु कारोबार ठप थी विया तॾहिं बि बैंकिंग सेक्टर जेको उहो मुनाफ़े बख़्शो। बुनियादी सबब कहिड़ा आहिनि सर? ॾिसो, पाकिस्तान जे बैंकिंग सेक्टर खे जेकॾहिं तमामु उनजी जेका यानी हिकिड़ो फंक्शन्स खे जेकॾहिं तमामु गौर सां ॾिसिजे त पाकिस्तान जो बैंकिंग सेक्टर जेको आहे उनजो मेजर फंक्शन रहियो आहे त उहो गवर्नमेंट खे लैंडिंग कंदो रहियो आहे, जंहिंखे असां चई सघूं था त हिकिड़ो रिस्क फ्री लैंडिंग आहे। डेवलपमेंट इकोनॉमिक्स में ऐं ॿियनि मुल्कनि में जेके बैंकूं आहिनि उन्हनि जो किरदारु जेको आहे सो हिकिड़े मुल्क जे मुआशी तरक़ी जे हवाले सां हिकिड़ी ख़ातिर खां वॾो हिकिड़ो सैकड़ो जेको आहे सो उनजी जेका लैंडिंग आहे उहा उन पासे वेंदी आहे। उते रिस्क बि हूंदा आहिनि जंहिंखे चइजे त हाई रिस्क, मीडियम रिस्क ऐं लो रिस्क बेस जेको आहे सो लैंडिंग थींदी आहे। जेको हाई रिस्क बेस लैंडिंग थींदी आहे उन में कुझु बैंकूं पंहिंजी सिक्योरिटीअ लाइ जेको जीअं पाकिस्तान में तव्हां ॿुधंदा हूंदो काइबोर प्लस, त उन हवाले सां थोरो जेको आहे सो स्प्रेड जंहिंखे चइबो आहे उहो वधीक हूंदो आहे, मीडियम में घटि हूंदो आहे, लो में जेको आहे सो कॾहिं कॾहिं तक़रीबन न हुअण जे मुनासिबु हूंदो आहे। उन्हनि अघनि जे हवाले सां जेके अघु पिणु उते इंटर बैंकिंग खां अलावा जेको आहे सो सेंट्रल बैंक हिकिड़ा डिस्काउंट ऐं रेपो रेट्स खोलींदी आहे। हाणे जेसिताईं पाकिस्तान जी बैंकुनि जो तालुक़ु आहे त पाकिस्तान जी बैंकुनि जी जेका फाइनेंशियल स्टेटमेंट या जेके हाणे अॼुकल्ह फाइनेंशियल पोजीशन चवंदा आहिनि उन में SECP ऐं IFRS रेगुलेशन्स में उहा मुनाफ़े बख़्श आहे। ऐं पाकिस्तान में जेकॾहिं को ॿियो पैसा न वेठो कमाए त बैंकूं न फ़क़ति पैसा पिया थियूं कमाइनि, प्रॉफिट पिया थियूं कनि, पर कुझु ज़रूरत खां वधीक प्रॉफिट पिया थियूं कनि। हाणे इन प्रॉफिट खे जेको आहे सो थोरी देरि लाइ तव्हांखे जेकॾहिं यादि हूंदो कुझु अरसे दौरान जेको आहे सो हिकिड़ो लैंडिंग जे हवाले सां जेको आहे सो हुकूमत ज़रूरत महसूसु कई त कुझु बैंकूं जेके आहिनि सर उहो पैसा रखियो वेठियूं आहिनि माण्हुनि जा, इंस्टीट्यूशन्स जा, जेके सेफ बि सम्झनि वेठा, उन्हनि खे ख़ातिर ख़्वाह जेको आहे सो हिकिड़ो मुनाफ़ो मिले वेठो, त उनखे उन्हनि हिकिड़ो डिपॉज़िट रेशो सां ॻंढे करे बैंकुनि खे कुझु मजबूर कयो त बैंकूं जेके आहिनि से कुझु डिपॉज़िट्स जेके आहिनि से इन्हनि हाई नेटवर्थ वर्क माण्हू जिन वटि पैसा घणा आहिनि या इंस्टीट्यूशन्स खे जेको आहे सो चवनि त तव्हां इहे पैसा जेके आहिनि से तव्हां जेको आहे सो कुझु तव्हां लिफ्ट कयो। सिर्फ़ु इहा ज़रूरत इन करे पेश आई उन्हनि बैंकुनि खे त हुकूमत जेको आहे सो चयो त इन्हनि ते असां हिकिड़ो वधीक अज़ाफ़ी टैक्स मणींदासीं। त इन्हनि ॻाल्हियुनि करण जो मक़सदु इहो आहे त पाकिस्तान जी बैंकिंग सिस्टम जेको आहे सो टोटली हिकिड़ो पैम्पर्ड सिस्टम आहे जंहिंमें हुकूमत खे ॾिनल जेको कर्ज़ा जात आहिनि जेको ख़ासि करे उहे तॾहिं वधिया जॾहिं IMF जेको आहे सो स्टेट बैंक खां बारो करण ते ममानत विधी ऐं हुकूमत जी मोट जेका आहे सा थी कंहिं पासे बैंकुनि जे पासे। हुकूमत इहो बैंकुनि खां कमर्शियल बैंकुनि खां एॾो वॾो कर्ज़ा वठण खां पोइ हुकूमत विच में हिकिड़ो सर्कुलर बि कढियो। पोइ सर्कुलर इहो कढियो त हुकूमत जा जेके बि इदारा जिन वटि जेके बि पैसा आहिनि सरप्लस या उहे टर्म डिपॉज़िट्स में रखियल आहिनि
या कंहिं ॿिए हंधि रखियल आहिनि, उहे ट्रेजरी बिल्स में जेको आहे ऐं जेके आहिनि से उन में इन्वेस्ट कनि। मां पाण कुझु इदारनि में डायरेक्टर आहियां जी ऐं कुझु में हुउसि, त उसे सभु पैसा असां जेको आहे सो उतां कढाए करे बैंकुनि मां ट्रेजरी बिल्स में विधा। पोइ हुकूमत इन करे विधा जो हुकूमत ॾिठो त इन्हनि कर्ज़नि ते जेको व्याज आहे जी उहो मुल्क जे तमामु घणो हिकिड़ो जेको आहे सो बजट ते उनजो वॾो हिकिड़ो बोझ आहे। ऐं इहे ख़ासि करे 22% ऐं उन खां पोइ थोरो थोरो हेठि पियूं अचनि, त इहे जेके मार्कअप जंहिंखे चइजे त प्रॉफिट या इंट्रस्ट जी जेका मोट में हुकूमत जेका पैसा पई ॾिए, उहो हुकूमत जे लाइ पिणु हिकिड़ो तकलीफ़ दह अमल हो। ठीक तकलीफ़ दह अमल इन द सेंस के हुकूमत ते तमामु घणो जेको डेफिसिट आहे जी उन में काफ़ी जेको आहे सो इज़ाफ़ो थियो पिए। पर कुझु अरसे खां पोइ जॾहिं हाणे जेकॾहिं असां 13% जूं ॻाल्हियूं कयूं त कल्ह टी बिल्स जेके हुकूमत विकिया आहिनि उहे 11.88 त माना 12% ते जेको आहे हाणे हुकूमत 343 अरब हासिल कया आहिनि। अच्छा इंजीनियर हाणे साहब उहे कतई हासिल कलामी, इंजीनियर साहब कतई कलामी, ये जो बैंकिंग सेक्टर मुसलसल इज़ाफ़े में वञे पियो, मुसलसल मुनाफ़े में वञे पियो, छा उनजो अवां ॾाढो तफ़सीली तौर ते ॿुधायो त उन जेको गठजोड़ आहे हुकूमत कीअं उनखे फैसिलिटेट कयो आहे ऐं कीअं उनखे माज़ी में उन जेको ट्रैक रहियो आहे। पर अवां सम्झो पिया त जेको इंट्रस्ट रेट 22% ताईं हलियो वियो हो, उहो बि ॼण बूस्टअप ॾियणो हो इन्हनि बैंकुनि खे, उहो बि हिकिड़ो बुनियादी सबबु हुयो। बिल्कुलु, बैंकूं जेके आहिनि से उन्हनि जो हुकूमत जे मथां तमामु वॾो असर और रसूख़ आहे। बल्कि शायदि तव्हांजे हिन प्रोग्राम में मां कुझु पॉलिटिकल साइड वारी स्टोरीज़ खे जी न डिस्कस कंदुसि, उन में कुझु उहे बि स्टोरीज़ आहिनि जी 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 त किन बैंकर्स जा जेके आहिनि से तमामु घणा हुकूमत जे अंदरूनी जी सघ में जेको उन्हनि जी हिकिड़ी ताक़त हुई ऐं उन ताक़त जे करे काफ़ी हंधनि ते पॉलिसीज़ में ऐं ख़ासि करके उन जोड़ जोक में उन स्टेट बैंक जे रेगुलेटरी फ्रेमवर्क खे जी जेको आहे सो बैंकुनि जे लाइ घणो सख़्तु न ठाहिण जे पोयां उहे अवामिल बि शामिल आहिनि, जंहिंखे असां अक्सर पाकिस्तान में चयो वेंदो आहे एलीट कैप्चर। ठीकु त उहो जेको एलीट कैप्चर आहे उन जेकॾहिं ॾिठो वञे त पाकिस्तान में ज़रूरत कहिड़े ॻाल्हि जी त समीडा SMEs 4 मिलियन SMEs तव्हांजी पयूं आहिनि। तव्हां वटि मीडियम जेको आहे सो हिकिड़ो सेक्टर में इंडस्ट्रीज़ आहिनि। तव्हांखे एग्रीकल्चर साइड ते तमामु वॾो जेको आहे सो हिकिड़ो पैसनि अलोकेशन करण जी ज़रूरत आहे। हाणे इन्हनि सभिनी जे लाइ जेको आहे सो तव्हां जेकॾहिं नज़र लॻायो त बैंकिंग जेको आहे सो बैंकूं हुन पासे वधीक जेको वञनि पियूं। अॼु बि तव्हां ॾिसो त 343 अरब जॾहिं हिन जी टी सिस्टम में कठा कया विया आहिनि त बैंकुनि ऑफर कया 1100 अरब। जी तव्हां ॾिसो त बैंकुनि जो जेको हिकिड़ो जेको माइल आहे या बैंकुनि जो रुझान आहे, जेको रुझान आहे हिकिड़ो बिज़नेस जो जी बिज़नेस जो रुझान हुकूमत खे कर्ज़नि ॾियण जे दिलचस्पीअ में वधीक आहे, छाकाणि त रिस्क फ्री पैसा आहिनि, पैसनि जी मोट आहे। ऐं हुकूमत हाणे वेरी रिसेंटली जॾहिं स्टेट बैंक वटि जेको आहे जी सो हिकिड़ो प्रॉफिट जमा थियो हो त उन प्रॉफिट खे हुकूमत वठी करे इन ई पंहिंजा वरितल कर्ज़नि खे लाथो हो। माना वन थ्रो कम वन थ्रो गो। पर जॾहिं त तव्हां पाण ॾिसंदा हूंदव त हिते इंडस्ट्रियल सेक्टर में नॉन परफॉर्मेंस लोन्स बि थींदा आहिनि। जी इंडस्ट्रियल सेक्टर में वापसि न वरण जी सघ घटि थी बि आहे त उनखे चइबो आहे रीशेड्यूलिंग। बिल्कुलु रीशेड्यूलिंग या उन जे करे कुझु हिननि जे नफ़े में प्रोविजनिंग थींदी आहे त बाबा मुंहिंजो नफ़ो 100 अरब रुपया हो पर मां पर इंजीनियर 20 साहब अरब रुपया जेको पर इंजीनियर साहब हींअर जॾहिं इंट्रस्ट रेट 22% मां घटि थी 12% ऐं 12.5% ते पहुतो आहे ऐं इहा अॻकथी कई पई वञे। अव्हां जहिड़नि मुआशी माहिर ऐं जेके बैंकिंग सेक्टर सां आहिनि उहे बि अॻकथी कनि था पिया त इहो सिंगल डिजिट में तमामु जल्द ताईं सिंगल डिजिट में हलियो वेंदो। त पोइ छा हाणे इहो सम्झिजे त हाणे लाथ थींदी बैंकुनि जे प्रॉफिट में बि ऐं बैंकुनि जे ग्रोथ में बि? ॾिसो बैंकुनि जो जेसि ताईं प्रॉफिट आहे उहो प्रॉफिट जो तालुक़ु ज़रूरु उन अघ सां आहे जंहिं अघ ते हिकिड़ो डिस्काउंट रेट खुले थो ऐं उन डिस्काउंट रेट जी को रिलेशनशिप में बैंकुनि खे मुनाफ़ो मिले थो जॾहिं बैंकूं सरकार खे पैसा थियूं ॾियनि। जी त ज़ाहिर आहे त जॾहिं इहे पैसा जेके आहिनि से उन्हनि जी जेका वापसी जेका आहे जेकॾहिं लॉन्ग टर्म जेके थी चुका आहिनि, जीअं तव्हां ख़बर आहे पाकिस्तान इन्वेस्टमेंट बॉन्ड्स ॿिया घणा इंस्ट्रूमेंट्स आहिनि बॉन्डनि जा, उते 10-10 साल आहे, साल आहे। बैंकुनि बि कुझु पैसा जॾहिं ॾींदियूं आहिनि त 3 महीननि जे रेट्स ते ॾींदियूं आहिनि,
छहनि जॾहिं ॾींदियूं आहिनि साल ते। जी जेका बैंकिंग में जेका सघ आहिनि उन सघ जे पोयां उन्हनि जी पंहिंजी हिकिड़ी रिसर्च जेका आहे उहा बि आहे, जंहिंखे चइजे थोरी देरि लाइ सिंधीअ में अॻकथी थियल जी उहे मुनाफ़ा जेके उन्हनि खे पिया मिलंदा साल जे लाइ, जेकॾहिं उन्हनि जी 22% ते कयो हूंदो साल उनखे नाहे गुज़रो 22 खां 13 ते अचण में, त जी माना बैंकूं उहे पैसा पयूं कमाईंदियूं। 6 महीना जेकॾहिं 3 महीना पहिरें कयो वियो जॾहिं 13% खां वधीक अघु हो त बैंकूं पयूं कमाईंदियूं। जी शॉर्ट टर्म जे हवाले सां 22% हो त 3 महीननि में 22% ई कमायो पे बैंकुनि। त बैंकूं जेके आहिनि से इन मामले में व्याजखोर, जी हिकिड़ो सुठो व्याजखोर जेको हूंदो आहे न, उन जी जी व्याजखोर जी पंहिंजी हिकिड़ी अॻकथी थियल ऐं सिस्टम ऑफ पाकिस्तान में छा थियण वारो आहे उन जी अॻकथी जेका आहे सा उहा थींदी बि आहे ऐं उन अॻकथीअ खे सिक्योर बि कयो वेंदो आहे ऐं प्लस एलीट कैप्चर जेको आहे सो उहो बि रहंदो आहे बैंकुनि सां। पाकिस्तान गवर्नमेंट कॾहिं न विढ़ंदी आहे। गवर्नमेंट जेका आहे सा कुंडा हणंदड़ हिकिड़ो 200 यूनिट खां घटि माण्हुनि सां विढ़ण जी ताक़त रखंदी आहे। हुकूमत जेका आहे सा गैस जो कंहिं बस 400 रुपए जो बिल आहे उन सां विढ़ण जी हुकूमत वॾी ताक़त हूंदी आहे। अहिड़े तरीक़े सां जी जेको आहे सो जेके सगारी क़ुवतूं आहिनि उहे जेके आहिनि से उन्हनि कॾहिं बि जेको आहे सो पंहिंजे लाइ हुकूमत जे न चेंज थियण पॉलिसी या चेंज थियण पॉलिसीअ ते ई आधार कंदियूं आहिनि। त हुननि खे उन्हनि पॉलिसियुनि जे विच में कीअं ऐं उहे पॉलिसियूं तमामु त सभ्य पोइ तरीक़े सां चेंज थींदियूं आहिनि। अव्हां इहे पिया चओ त ॾुबरे खां ॾुबरो बि अगरि कोई सरमाएदार आहे त उहो असांजे अहिड़ियुनि थर्ड वर्ल्ड कंट्रीज़ जे हुकूमतनि खां ॻरो ऐं भारी सरमाएदार थी थो सघे। पोइ उहो पियो उनखे कारोबार जी छूट थिए पई, पोइ उहो कहिड़े बि तरीक़े सां बैंक हलाए ऐं इहो ट्रैक रिकॉर्ड रहियो आहे। अच्छा, अजमेर सां मां अव्हां जी मौजूदगी जो फ़ाइदो वठंदे चाहींदुसि त अव्हां इन ते बि ज़रूरु कमेंट कयो त हीउ जेको वफ़ाक़ी हुकूमत हाणे डाउन साइज़िंग जो फ़ैसिलो कयो आहे, बकौल उन्हनि जे त इहा राइट साइज़िंग आहे जंहिंमें हू 44 इदारा जेके वफ़ाक़ी हुकूमत जा आहिनि उहे मुख़्तलिफ़ ज़ैली इदारा आहिनि उन्हनि खे ख़तमु करण ऐं उन मां जेके वरी नौकरियूं आहिनि उन्हनि खे बि ख़तमु करण जो फ़ैसिलो कयो आहे। अव्हां सम्झो पिया त इन सां मुआशी भार घटि थींदो? चवनि था त 800 अरब रुपए जो फ़ाइदो थींदो इन सां। ॾिसो, हुकूमत जेका टोटल आहे उहा जी टोटल हुकूमत जो जेको सैलरीज़ जो ऐं इन नॉन डेवलपमेंट या हुकूमत हलाइण जो जेको पोर्टफोलियो आहे जी उहो आहे ई 900 अरब रुपयनि जो। हाणे जी तव्हां जेकॾहिं इन्हनि सैलरी जी मद में 800 अरब रुपया बचाईंदव जी त उहा कहिड़ी साइंस आहे, उहा कहिड़ियूं प्रोजेक्शन्स आहिनि, उहे कहिड़ा अंग अखर आहिनि जेके तव्हां वेबसाइट ते ॾिठा या मां ॿुधा या मां ॾिठा जंहिंजे बेस ते मां हिकिड़ो एम्पेरिकल एविडेंस इन क्लेम जो साम्हूं रखां त हे 800 न आहिनि 700 आहिनि, हे अच्छा 700 न आहिनि 500 आहिनि। जेसिताईं एविडेंस बेस्ड हिकिड़ियूं फिगर्स जेके आहिनि से साम्हूं न ईंदियूं, 1.5 लख सां ख़तमु था कयूं। 1.5 लख कहिड़ा जॉब्स? जी ग्रेड 1 जा केतिरा, 2 जा केतिरा, 10 जा केतिरा, 16 जा केतिरा, 17 जा केतिरा। हाणे इन्हनि जी जेका क्वांटिफिकेशन जेकॾहिं एग्ज़ैक्टली अचे त मुख़्तलिफ़ इदारनि मां हिन ग्रेड जूं हे असामियूं ख़तमु थियनि पई थियूं त तव्हां ई असां वेही करे, जेको मुंहिंजो त कमु ई इहो आहे, जी जी वेही जी करे असां इनखे एविडेंशियल बेस क्लियरेंस ॾींदासीं त हुकूमत सही पई थी चए। त पोइ अव्हां सम्झो पिया त हाणे जेका जी ॿी जी ॻाल्हि जी कयूं जी जी इन प्लीज़ जो जी प्लीज़ ॾिसो इम्पैक्ट जेको आहे सो इम्पैक्ट जेकॾहिं तव्हां पुछो था जी त पाकिस्तान में जेको यूनिवर्सली दुनिया में चयो वेंदो आहे त नंढी गवर्नमेंट जी ऐं वॾी गवर्नेंस। जी पाकिस्तान इज़ अ क्लासिक एग्जाम्पल ऑफ वॾी गवर्नमेंट ऐं अच्छा नंढी गवर्नेंस। पाकिस्तान में गवर्नेंस कोन्हे, पाकिस्तान में रुगो अथव गवर्नमेंट। हाणे मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल थो ॾियां। प्लीज़ जेकॾहिं 18वीं अमेंडमेंट खां पोइ जी यानी काफ़ी महकमा जेके आहिनि से डिवॉल्व थी प्रोविंसिस में आया, फेडरल गवर्नमेंट छो पई थी हलाए? छा सही इनखे असां डाउन साइजिंग चवंदासीं या राइट साइजिंग इनखे चवंदासीं, या हिकिड़ी कानूनी तौर पे ज़रूरत आहे त इहे महकमा तव्हां बंदि कयो? जी इहे महकमा हींअर हवाले थिया प्रोविंसिस जे। हाणे जी वरी राइट साइजिंग ते अचूं त जी राइट साइजिंग जे हवाले सां असां इहो चई सघूं था त तव्हां वटि जेको आहे सो हिकिड़े एजुकेशन जे नाले सां 2 तव्हां डिपार्टमेंट रखिया आहिनि, हिकु सेक्रेटरी नाले सां स्पेशल सेक्रेटरी रखिया अथव, ऐं हर तव्हांजे डिवीज़न में जंहिंखे तव्हां चयो त हेतिरा जेके आहिनि डिवीज़न बंदि थींदियूं, वज़ारतियूं बंदि थींदियूं, हर डिवीज़न में ग्रेड 22, ग्रेड 21 जा 4, जी ग्रेड 20 जा 8, ग्रेड 19 जा घटि में घटि 12 खां 14,
अहिड़ी तरीक़े सां 18 जा 36 खां 40 माण्हू, अहिड़ी तरीक़े 17 जा घटि में घटि 50 माण्हू। जी इहो आहे सैलरी इम्पैक्ट। पर इहो सैलरी इम्पैक्ट जेको आहे सो राइट साइज़िंग मां हमेशह ईअं तशरीह कंदो आहियां त राइट साइज़िंग जो मतिलबु आहे त गवर्नेंस बहितर पिया था कयो। तव्हां हिकिड़े माण्हू खे हिकिड़ी डिवीजन ॾेई उनखे 4 क़िस्म जूं डिवीजनूं ख़ामख़्वाह, मां जो लफ़्ज़ इस्तेमालु कंदुसि उहे रखी करे जी तव्हां जेको आहे सो कयो था। इहो हिकिड़ो मिसयूज़ ऑफ दी नेशनल रिसोर्सिस ख़ासि करके हिन हालात में आहे जंहिंमें IMF जी जंग सिर्फ़ु पाकिस्तान सां हिकिड़ी ॻाल्हि ते अथव। जी तव्हां 1000 स्टोरियूं पिया था ॿुधो, के भो चवनि था त न हीअं कयो हो, चवनि था हूअं कयो हो, असांखे बिजली जा अघ नथा घटाइण ॾियनि, सभु कूड़ अथव। जी सच सिर्फ़ु हिकिड़ो अथव। जी IMF चए थी बाबा तव्हांजो जेको डेफिसिट आहे तव्हां 22% एक्सपेंडिचर था कयो, तव्हां 10.6% असांखे वाइदो कयो आहे त तव्हां पंहिंजो आणींदव रेवेन्यू कलेक्शन, जी टैक्स कलेक्शन। जी सिर्फ़ु IMF चए थी तव्हां इन डेफिसिट खे घटायो। कीअं घटायो, कहिड़ी तरीक़े से घटायो, IMF जो इन ते को बि इसरार कोन्हे। इंजीनियर अब्दुल जब्बार मेमून साहब ॾाढो तफ़सीली ॻाल्हाए रहिया आहिनि। साईं इंजीनियर साहब, हाणे इहो ॿुधाइजो त पोइ वे फॉरवर्ड छा आहे त हीउ जेको मुआशी ॿार आहे उनखे घटि कीअं करे सघिजे, अव्हां वटि तजवीज़ूं कहिड़ियूं आहिनि सर प्लीज़? ॾिसो, जेसिताईं पाकिस्तान जे मथां जेको मुआशी ॿार आहे न, उन खे थोरी देरि लाइ असां ईअं सम्झूं त उहो काफ़ी हिकिड़ो कॉम्प्लेक्स बि आहे, कॉम्प्लिकेटेड बि आहे। पर जॾहिं शयूं तमामु घणो कॉम्प्लेक्स ऐं कॉम्प्लिकेटेड हूंदियूं आहिनि त ईअं कोन्हे जो उन्हनि खे सुलझाइण लाइ या उनखे हिकिड़े मीडियम टर्म में ठीकु करण जी गुंजाइश कोन्हे। गुंजाइश बिल्कुलु हूंदी आहे। हाणे थोरी देरि लाइ जेकॾहिं हुकूमत जेके आहिनि से पंहिंजा एक्सपेंडिचर्स जेके आहिनि से कंट्रोल करे, मूंखे त सुठो नथो लॻे चवंदे तव्हां बि इहे ॻाल्हियूं जी जी ॿुधियूं जी त हाणे खां गाॾियुनि में वेहंदासीं, हाणे खां ऑस्टेरिटी मेजर्स थींदा, हाणे खां नयूं गाॾियूं न ख़रीद कयूं वेंदियूं, हाणे खां जेको आहे सो जिथे हूंदो ठीकु असां जेको आहे सो पाण। प्राइम मिनिस्टर इहो चयो त मां जिते वञा थो माण्हू सम्झनि था मां पिनण लाइ आयो आहियां। सिंधी जी सभिनी जी जी सिंधीअ में जी त इहो वारा आई गो, जी पीपल थिंक आई हैव कम टू बैक। हाणे जेकॾहिं प्राइम मिनिस्टर ईअं चए थो, उन खां पोइ तव्हां जेकॾहिं पंजाब असेंबलीअ जे परफॉर्मेंस सैलरीज़ जे बारे में ॾिसो बिल्कुलु सही पिया चओ, त जेके बिल्कुलु सही पिया चओ। इंजीनियर साहब, मां वरी ॿीहर वटि अचां पियो। अहमद चनाय साहब असांखे ज्वाइन कयो है, मैं अहमद चनाय साहब का कमेंट वठां, वरी ॿीहर वटि अचां पियो। अहमद साहब, ज़रा ये बताइएगा कि ये जो 4 बैंकिंग सेक्टर जो मुसलसल पाकिस्तान में मुनाफा बख्श एक सेक्टर बन चुका है, उसके बुनियादी असबाब क्या हैं? क्या इंटरेस्ट रेट 22% पे था इसी वजह से, और अब क्योंकि 12% पे आ गया है तो अब वो मुनाफा वो नहीं रहेगा? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। देखिए, ये बात हकीकत है कि उस वक्त जो है वो एक विंडफॉल प्रॉफिट था जो बैंकों को मिला है, लेकिन ज़ाहिर है बैंकें जो है वो काम करती हैं मार्जिन पर, और मार्जिन जो है वो हर दौर में जो है वो लिक्विडिटी रिक्वायरमेंट रहती है। तो बैंक जब तक लिक्विडिटी की प्रोवाइडेंस करते रहेंगे और वो मार्जिन पे और डिफरेंस पे जो है काम करेंगे तो उनको मुनाफा जो है वो आता जाएगा। जो पहले की तरह विंडफॉल प्रॉफिट था वो शायद ना आए, लेकिन बैंकों की जो है पोजीशन बड़ी हेल्दी पाकिस्तान में रहेगी, इसलिए कि अब बोरिंग जो है वो स्टेट बैंक से नहीं है, बोरिंग बैंकों से है, और बैंक जो है वो लेवरेज पे, मार्जिन पे, डिफरेंस पे काम करते हैं। और मैं समझता हूँ कि ये सिलसिला जारी रहेगा अनटिल अनलेस पाकिस्तान का GDP ग्रोथ हो, पाकिस्तान के पास जो है रिजर्व बढ़ते जाएं और पाकिस्तान इस काबिल हो जाए कि थोड़ा बहुत अपने पैरों पे खड़ा हो जाए और उनकी बोरिंग कम हो जाए। जहाँ बोरिंग कम होगी वहाँ जरूर जो है वो बैंकों का फर्क पड़ेगा, और अगर बोरिंग की सूरत हाल यही रही तो बैंकों की यही पोजीशन जो है वो हेल्दी रहेगी। तो आप क्या समझते हैं कि अब जब इंटरेस्ट रेट सिंगल डिजिट में आने वाला है तो बैंकिंग की कारकर्दगी पे भी उनके असरात पड़ेंगे? देखिए, मैं समझता हूँ कि ये बहुत अच्छी बात है। लोगों का जो एक फिक्स डिपॉजिट बैंकों में था वो निकल कर जो है वो पाकिस्तान की दूसरी सनतों की तरफ जाएगा, और जब दूसरी सनतों की तरफ जाएगा तो पाकिस्तान की मईशत जो है उसमें जो है वो बहुत बेहतरी आएगी इंशाल्लाह। तो आप क्या समझते हैं चनाय साहब, कौन सी सनतें हैं अब जब ये पैसा बैंकों से निकलेगा, जाहिर है इंटरेस्ट रेट कम होने की वजह से लोगों को पैसा सर्कुलेट करना है, तो फिर आपकी नज़र में कौन सी सनतें हैं जो इससे मुफीद हो सकती हैं? क्या एक मरतबा फिर रियल इस्टेट जो है उसको बूस्टअप आने के इम्कानात हैं? देखिए, जाहिर है सबसे जो प्रेफर्ड इन्वेस्टमेंट होगा
और नजर आ रहा है वो रियल एस्टेट ही है। और रियल एस्टेट जब चलता है तो फिर मैं रियल एस्टेट डेवलपमेंट की बात कर रहा हूँ, मैं रियल एस्टेट होर्डिंग की बात नहीं कर रहा, मैं प्लॉटों की खरीद फरोख्त की बात नहीं कर रहा। तो रियल एस्टेट डेवलपमेंट जहाँ होगा वहाँ पर इसकी 72 अलाइड इंडस्ट्रीज जो है वो ऑटोमेटिकली चलना शुरू हो जाएंगी। फिर लोगों का इन्वेस्टमेंट जो है वो ना सिर्फ रियल एस्टेट में बल्कि ये जो 72 अलाइड इंडस्ट्रीज है जिसमें बिल्डिंग वेयर भी शामिल है, जिसमें टेक्सटाइल भी शामिल है, जिसमें इंजीनियरिंग भी शामिल है, जिसमें फूड इंडस्ट्री भी शामिल है, जिसमें IT इंडस्ट्री भी शामिल है, ये सारी इंडस्ट्रीज की तरफ जो है वो पैसे जाएंगे। और इसके बाद जब इन्वेस्टमेंट इन इंडस्ट्रीज की तरफ जाएगी तो जाहिर है एक इंडस्ट्रियलाइजेशन का प्रोसेस आएगा, मुल्क में जॉब अपॉर्चुनिटीज आएंगी, फ्लो ऑफ कैपिटल जो है वो डिफरेंट डायरेक्शन में जाएगा और ओवरऑल मुल्क की जो माशी सूरत हाल है उसमें काफ़ी बेहतरी इंशाल्लाह होगी। बहुत शुक्रिया, बहुत शुक्रिया। अहमद चनाय साहब अपना ओपिनियन दे रहे थे बैंकिंग सेक्टर जे बारे साईं। इंजीनियर अब्दुल जब्बार मेमण साहब अवां तजवीज़ूं ॾेई रहिया हुआ, तव्हांजी नज़र में उहे तजवीज़ूं जिन सां मुआशी बार घटि करे पियो सघिजे, प्लीज़। तव्हां जेको आहे सो इन सॼे ॿार खे लाहिण जी जेके असीं ॻाल्हियूं पिया कयूं, हाणे इन सॼे ॿार खे लाहिण में सभ खां पहिरें जेका चइबी आहे त सभ खां पहिरियों जेको आहे सो क़दम त ख़ुदि हुकूमत खे खणणो आहे त हुकूमत खे ऑस्पेरिटी मेजर्स जेके आहिनि न उन जे ज़रिए जेको आहे सो पंहिंजे अख़राजात खे घटि करिणो आहे। पर जेके शयूं साम्हूं अचनि थियूं त पार्लियामेंट सेक्रेटरी खे नई गाॾी वठी ॾियणी आहे, फलाणनि खे गाॾी कोन्हे उन्हनि खे वठी ॾियणी आहे। त जंहिं तरीक़े सां बतदरीज यानी जेके बि पंहिंजे वॾा वॾा हाउसिस आहिनि उन्हनि हाउसिस जे एक्सपेंडिचर्स में इज़ाफ़ो ई थियो पियो थो थिए, उन में का घटिताई न वेठी थिए। हाणे उन खां पोइ जेकॾहिं थोरी देरि लाइ अचूं त तव्हां ॾिसंदा हूंदो त हींअर 400 अरबनि जे क़रीब जेको आहे सो हिकिड़ो कलेक्शन में जेका असांखे घटिताई आई आहे, उन घटिताई में जेको आहे सो जीअं तव्हां ॻाल्हि कई त 800 अरब बचाईंदा, मां चवां थो 100 अरब रुपया ई बचाए वठो। 100 अरब रुपया बचाइण लाइ जेको आहे सो काफ़ी फार्मूलाज़ आहिनि मुख़्तलिफ़ हंधनि ते, हिकिड़ी जेका आहे सा डिडक्शन थी सघे थी त तव्हांजा 400 मां वञी 300 थींदा, 300 जो ॿार ई तव्हांखे खणणो आहे, वरी मज़ीद टैक्सिस लॻाए। उन खां पोइ जेका ख़ासि ॻाल्हि आहे उहा आहे टैक्सेशन मेजर। ॾिसो प्राइम मिनिस्टर कल्ह बि कराची में इहा ॻाल्हि कराई त मौजूदा टैक्सेशन निज़ाम जे करे इन्वेस्टमेंट नथी अची सघे, माना इहो इन्वेस्टमेंट फ्रेंडली एनवायरमेंट कोन्हे। तव्हांखे FDI बि खपे, तव्हांखे डोमेस्टिक इन्वेस्टमेंट बि खपे। इन्वेस्टमेंट बतौर कुल इन्वेस्टमेंट हूंदी आहे, चाहे लोकल हुजे चाहे फॉरेन जी हुजे। हाणे इन टैक्सेशन निज़ाम खे पाण प्राइम मिनिस्टर आइडेंटिफाई कयो आहे त इन में जेको आहे सो इस्लाह जी ज़रूरत आहे। जेकॾहिं इन में इस्लाह ओड़े तरीक़े सां थिए थी जंहिंसां तव्हांजी टैक्स कलेक्शन जेका तव्हां IMF खे हिकिड़े दफ़ा थ्रेशोल्ड ॾेखारे चुका आहियो उन जे जेकॾहिं बराबरि रहंदी कलेक्शन में IMF खे को एतिराज़ कोन हूंदो, भले तव्हां 5% पंहिंजो। हाणे टैक्स जे निज़ाम में जेको आहे सो जेके तमामु मुस्तनिफ़ क़िस्म जा हिकिड़ा यानी टैक्सेशन जा एक्सपर्ट्स आहिनि, उन्हनि जी इनवेरिएबली 10 मां 9 जूं मां ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधाए सघां थो त उन्हनि जो ख़्यालु इहो आहे पाकिस्तान जे तरक़ी करण जी गुंजाइश इहा आहे त तव्हां रेट ऑफ टैक्स घटायो, तव्हां जेको इनडायरेक्ट टैक्स जेको हिकिड़े आम माण्हू ते पए थो जंहिंखे असां GST चवंदा आहियूं उनखे घटायो। ऐं तव्हां जेको आहे सो एग्रीकल्चर में सिंध अञा जेको आहे सो लेजिस्लेट न कयो आहे, पंजाब कयो अथव। बिल्कुलु सही पिया चओ त आम माण्हू खां टैक्स बचाए जेके जिन ते टैक्स लागू थियणु घुरिजे उन ते लॻाइणु घुरिजे। वॾी महिरबानी इंजीनियर अब्दुल जब्बार मेमण साहब ॾाढो तफ़सीली तौर ते बैंकिंग सेक्टर जे हवाले सां ऐं हुकूमत जेको डाउन साइज़िंग जो फ़ैसिलो कयो आहे, 44 इदारा उन ख़तमु करण जो फ़ैसिलो कयो, उन ते तव्हां पंहिंजो ओपिनियन ॾेई रहिया। अहमद चनाय साहब बि पंहिंजो ओपिनियन ॾिनो। प्रोग्राम में वक़्त में पुॼाइणी थी त 25 मुमताज़ ॾींदा इजाज़त, सदाईं गॾु।